वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तानी शहरियुनि जी सिहत जे लाइ बहितरीन सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जी अवलियतुनि में शामिल आहे। सभिनी सरकारी अस्पतालुनि ऐं हेपेटाइटिस ऐं एड्स जहिड़ियुनि ख़तरनाक बीमारियुनि जे मुकमल ख़ात्मे लाइ सभिनी मरीज़नि जी स्क्रीनिंग यकीनी बणाई वञे। सूबाई हुकूमतुनि जे सहकार सां हेपेटाइटिस एड्स ऐं ॿियनि बीमारियुनि जी बर वक़्ति रिपोर्टिंग जे लाइ हिकु मरबूत निज़ाम तयारु कयो वञे। हेपेटाइटिस स्क्रीनिंग टेस्टिंग इलाज जे लाइ वज़ीर आज़म हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम तेज़ी सां लागू कयो वञे। इजलास में वज़ीर आज़म खे पोलियो, हेपेटाइटिस ऐं एड्स जे ख़ात्मे लाइ खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। एड्स जे ख़ात्मे लाइ मुल्क जी वॾियुनि अस्पतालुनि में 98 एंटी रेट्रो वायरल थेरेपी सेंटर्स क़ाइमु कया विया आहिनि, जिन जो अघु 1 साल अंदरि वधाए 164 ताईं कयो वेंदो। गैर क़ानूनी तौरु मुल्क खां ॿाहिरि वेंदड़ ऐं वापसि ईंदड़ माण्हुनि जे लाइ सभिनी आलमी हवाई अॾनि ते एड्स जी स्क्रीनिंग जी सहूलियत बि शुरू कई वई आहे। क़ौमी प्रोग्राम बराए इंसदादे हेपेटाइटिस सी जो पायलट मंसूबो जल्द इस्लामाबाद, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में शुरू कयो वेंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ज़िक्र कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तानी शहरियुनि जी सिहत जे लाइ बहितरीन सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जी अवलियत में शामिल आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सभिनी सरकारी ऐं अस्पतालुनि में हेपेटाइटिस ऐं एड्स जहिड़ियुनि ख़तरनाक बीमारियुनि जे मुकमल ख़ात्मे जे लाइ सभिनी मरीज़नि जी स्क्रीनिंग यकीनी बणाई वञे। या तफ़सील मालूम कयूं था। इस्लामाबाद खां सदाम हुसैन लाइन ते मौजूदु आहे। सदाम, अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा, ॿुधाईंदो न त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी शहरियुनि जी सिहत लाइ बहितरीन सहूलियतूं फराहम करणु हुकूमत जूं अवलिन तरजीहनि मां आहिनि। वज़ीर आज़म हिदायत कई त सभिनी सरकारी अस्पतालुनि में हेपेटाइटिस ऐं एड्स जहिड़नि ख़तरनाक बीमारियुनि जे मुकमल ख़ात्मे लाइ सभिनी मरीज़नि जी स्क्रीनिंग यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म क़ौमी सिहत वारी वज़ारत खे इन मौक़े ते हिदायत कई त सूबाई हुकूमतुनि जे सहकार सां हेपेटाइटिस ऐं एड्स ऐं ॿियनि बीमारियुनि जी बर वक़्ति रिपोर्टिंग लाइ हिकु मज़बूत निज़ाम तयारु कयो वञे। शहबाज शरीफ़ वधीक इहो बि चयो त हेपेटाइटिस जी स्क्रीनिंग, टेस्टिंग ऐं इलाज लाइ वज़ीर आज़म हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम त जेको आहे सो तेज़ीअ सां लागू कयो वञे। ऐं इजलास में वज़ीर आज़म खे पोलियो, हेपेटाइटिस ऐं एड्स जे ख़ात्मे लाइ खयल क़दमनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई। इन ब्रीफिंग में इहो ॿुधायो वियो त एड्स जे ख़ात्मे लाइ मुल्क जे वॾनि अस्पतालुनि में 98 एंटी रेट्रो वायरल थेरेपी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिन जो अघु 1 साल अंदरि वधाए 164 ताईं कयो वेंदो। ऐं गैर क़ानूनी तौरु मुल्क खां ॿाहिरि वेंदड़ ऐं वापसि ईंदड़ माण्हुनि लाइ सभिनी बैनुल अक़वामी हवाई अॾनि ते एड्स जी स्क्रीनिंग जी सहूलियतूं पिणु शुरू कयूं वियूं आहिनि, जॾहिं त क़ौमी प्रोग्राम बराए इंसदादे हेपेटाइटिस सी जो पायलट मंसूबो जल्द इस्लामाबाद, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में शुरू कयो वेंदो। ऐं ब्रीफिंग मूजिबि माहौलियाती नमूननि जे ताज़ी जांच में पोलियो वायरस जी मौजूदगीअ में आहिस्ते आहिस्ते घटिताई बि अची रही आहे, जेका ख़ुशआइंद ॻाल्हि आहे। ताज़े इंतिसादी पोलियो मुहिम दौरान कवरेज 98% रही। जी